अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां असांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो जावेद जो सफ़र। अॼु माना छोकिरो असांजो मज़ूर लॻायो कमु पियो करे, जंहिंजी हुनजी उमिरि ॾिसो ऐं हुनजी महिनत तव्हां चेक कराईंदुसि आऊं हिन व्लॉग में एंड ताईं अवां हुजिजा। जेको मज़ूर कमु पियो करे असांजो, माना हुनजी उमिरि मुंहिंजे अंदाज़े में 8 साल हूंदी। सदाम तुंहिंजी 8 साल उमिरि आहे न? 9 साल हूंदी न? हाँ 9 साल या 8 साल? 9 साल हूंदी। हा हिनजी उमिरि हूंदी 9 साल हूंदी। उहो कमु पियो करे, माना पाणी थधो आहे, वाटर जी खोदाई पियो करे। तव्हांखे ॾेखारींदो हिन व्लॉग में, एंड ताईं हुजिजा। अगरि जेके बि दोस्त नया आया हुजनि असांजे यूट्यूब चैनल ते, उहे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾीनि ऐं लाइक कमेंट शेयर करे छॾीनि ऐं वधीक दोस्तनि बार। ठीकु आहे, तव्हांखे ॾेखारींदो हीउ छोकिरो कमु पियो करे सदाम मलाए। इहो ॾिस हिनजी महिनत ॾिसो ऐं सफ़ाई करे आयो आहे चेक कराइणो आहे। ॾिस माना 8-9 साल जी उमिरि आहे माशाल्लाह, ऐं हुनजी महिनत तव्हां चेक करियो। ॾिस सदाम कहिड़ा हाल आहिनि? अंदरि कोन छणे? अच्छा अंदरि छणे थो, हुन पाणी हेतिरो अचे थो, हेतिरो पाणी अचे थो। हिन वजह सां हू ॿाहिरि बांफीअ जे किनारे में पेर रखियो, बांफीअ जे किनारे में पेर रखियो, पोइ लपो उछले छा जे करे अंदरि छणे थो त पाणी बिला थो पाणी आहे, छा आहे हुन लपो वरी ॿाहिरि कुॾाए नथो उछले। उहो ॾिस हू कमु पियो करे, हिकु हिन पासे पेर रखियलु आहे, ॿियो हिन पासे पेर रखियलु आहे। छा आहे अंदरि छणे थो, 9 साल जो छोकिरो आहे। अगरि अंदरि थो छणे त लपो हुनखे ॿाहिरि नथो खजे। त हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो अहिड़े तरीक़े कमु पियो करे। माना हिकिड़ो हिन पासे पेर रखियो, ॿियो हिन पासे पेर रखियो पियो आहे, ऐं कोॾाए लपो भरींदो ऐं हिन किनारे माफ़ी उछलंदो अचे। ईअं न सदाम? ऐं तुंहिंजी ॾिस 8-9 साल उमिरि आहे, ठीकु आहे। पोइ तूं हिन उमिरि में माना तूं कमु पियो करीं। हाँ अच्छा पाणी थधो आहे अंदरि? हा अच्छा अंदरि लमेसि भला, अंदरि लमेसि पाणी ॾिस केतिरो अचे थो। सदाम थधो आहे न? अच्छा ऐं पोयां कमु करे आयो आहे, ॾेखारींदुसि। इहो अॻियां कमु हेॾा कींदो वञे ईअं वाटर जो, सफ़ाई कींदो वञे। पोयां इहा बाहि बि ॾिनईंसि, इहा बाहि ॾिनईंसि, ऐं छा आहे गंद किचिरो पहिरियों इलाही हुयो, हाणे उहो सफ़ाई पोयां करे आयो आहे। ऐं ॾेखारींदुसि हिन में कमु पियो करे। हीउ ॾांटो रखियो पियो आहे, हीउ ॾांटो रखियलु आहे ऐं पाण उहो कमु पियो करे। हीउ हिकिड़ो तला आहे, हिन पासे तला आहे परियां, हीअ सफ़ाई करे आयो आहे। अॻे पोयां रको सफ़ाई करे आयो आहे। ऐं पहिरियां अव्हांखे व्लॉग में ॾेखारियुमि, हुन माण्हू थोरो अदम कमु कयो, अदम कमु छॾाला अथई। पोइ वरी हीउ मज़ूर लॻाइनि, हीउ नंढड़ा आहिनि, ॿियो बि न भाउ आहे उहो हेॾां वियो आहे, ॿिए पासे कोॾार खणणु वियो आहे। ऐं पाणी ॾिसो केतिरो माशाल्लाह जमा थी वियो आहे। ऐं पहिरियां अव्हांखे व्लॉग में ॾेखारियुमि पाणी हुयो ई कोन, त हीउ पाणी आहे, हीउ तला आहे। ऐं उहो छोकिरो कमु पियो करे हिन पासे। ॾिस बांफीअ किनारे में बीठो आहे, माना हिकिड़ो अजीब हिकिड़ो टैलेंट आहे। हीउ छोकिरो कमु पियो करे। ऐं मिटी कढई आहे, माना मिटी कढई आहे, बिला थो डिगी कढई आहे। इहा मिटी कढई आहे, इहा मिटी त सॼी बांफी मिटी भराए। ॾिस माशाल्लाह माशाल्लाह छोकिरे जी महिनत आहे। ओ सदाम जेके पंहिंजा दोस्त पंहिंजो वीडियो ॾिसंदा उन तूं छा चवणु चाहींदो? पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि छा? लाइक कमेंट कनि। दोस्तो इहो छोकिरो चए थो असांजो यूट्यूब चैनल आहे जावेद जो सफ़र, उनखे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। ऐं हिन जी छोकिरे जी महिनत तव्हां चेक करियो, सुर महिनत ॾिसो माशाल्लाह माशाल्लाह। वाह मिट्टी हमको ढूंढ करे छॾी जानी सदाम। ये ॾिसो
वाह सद्दाम वाह, माशाल्लाह माशाल्लाह। सद्दाम ठीक है। बस दोस्तों अज जो व्लॉग है इस ताईं आहे। अगर चवंदा त अवां लाइ वॾो व्लॉग बनाईंदासीं इंशाल्लाह 15-20 मिनट जो बनाईंदासीं। असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं लाइक कमेंट शेयर करे छॾियो। अस्सलाम वालेकुम।